अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां जो मुश्तबा तुनियो हाज़िर आहियां। मां इन वक्त हाईवे ते बीठो आहियां। पोज़ीशन तमामु ख़राबु आहे। इंतज़ारु थो कयां, ऑफिस वञिणो आहे मूंखे दोस्त जो। ऐं जेको आहे सो सिंपली सिंधीअ में हिकिड़ी कहावत आहे त चोरनि मथां मोर। त चोरनि मथां मोर बेसिकली इहा कहावत बिल्कुलु फिटदी बीहे। चवंदा हुआसीं असां कुझु ॾींहं अॻु में त बाबा इमरान ख़ान चोर आहे, महांगाई करे छॾी अथई, पेट्रोल हिते पहुची वियो आहे, तेल हिते पहुची वियो आहे। पर हाणे जेकी गवर्नमेंट आई आहे उहा सम्झो त ईअं ई आहे, चोरनि मथां मोर। माना हाणे मोर आया आहिनि असां वटि। माना पेट्रोल माना हिकिड़े हफ़्ते में 60 रुपया वधी वियो, बिजली महांगी थी वई, पेट्रोल महांगो थी वियो, हर शइ महांगी थी आहे। काॾे वञनि माण्हू, छा खाईंदा, छा पीअंदा, सम्झ में नथो अचे। हाणे डेफिनेटली अगरि पेट्रोल महांगो थियो आहे त जेको आहे सो हर शइ महांगी थींदी। यानी खीर तव्हां ॾिसो 150 ते वञी पहुतो आहे, दही जेकी आम इहे बेसिक खाइण जूं शयूं आहिनि उहे वञी हिते पहुतियूं। ग़रीब जा ॿार कीअं पलबा, छा पीअंदा, छा कंदा। जेको आम दिहाड़ी वारो मज़दूर आहे, जेको कॾहिं हुनखे मज़दूरी मिले थी, कॾहिं नथी मिले, माना कॾहिं जेको आहे खाए थो, कॾहिं नथो खाए, कॾहिं ईअं वेठो आहे। पोइ छा करे, छा उहो सैलानीअ ते वञे, सैलानीअ ते वञी मानी खाए। सैलानी या वरी जेके ॿिया ट्रस्ट आहिनि जेके उहे सिर्फ़ु कराची में कमु इन लाइ था कनि। उते मार्केटिंग आहे, उते ज़ाहिरी आहे, उर्दू में चवंदा आहिनि देखेगा तो बिकेगा। उते उहे वेठा आहिनि, उते उन्हनि जी मार्केटिंग थिए थी, उते पोइ फंडिंग उन्हनि खे मिले थी, माण्हू ॾिसंदा। त असांजे नंढा नंढा शहर आहिनि पाकिस्तान ऐं ॿिया, जीअं असां हिते हिन वक़्तु कंडियारो में मौजूदु आहियूं, या ॿिया जेके नंढा शहर आहिनि, उते इहे इदारा कमु न पिया कनि। इहे इदारा इन लाइ कमु न पिया कनि त इन्हनि जी हिते फंडिंग कोन्हे का, हिते माल कोन थो मिले। डेफिनेटली इहो बि हिकिड़ो बिज़नेस आहे, NGOs जो बिज़नेस आहे, जिते माल ज़ाहिरी आहे उते माण्हू ॾिसंदा त उते फंडिंग कंदा। हिते हिननि खे ख़बर आहे हिते थर में छो था लॻाइनि सैलानी वारा ट्रस्ट, उते वञी जिते गुरबत आहे उते मानी कनि। थर आहे या ॿिया अहिड़ा इलाइक़ा आहिनि, बलोचिस्तान आहे, जिते गुरबत तमामु बुरूज ते आहे, उते छो था फंडिंग कनि। डेफिनेटली उते कंदा त उते फंडिंग उन्हनि खे मिलंदी कोन्हे। कराची अहिड़ो शहर आहे, माण्हुनि जो समुंड आहे, उते जेको आहे सो तव्हां जेतिरो ख़र्चु कंदव ओतिरो तव्हांखे मिलंदो। डेफिनेटली इहा मार्केटिंग आहे, त उहो बेसिकली पंहिंजी मार्केटिंग जे चकर में जेको आहे सो उते कमु कनि था। जेके बि इदारा आहिनि, जेके बि NGOs, जेके बि JDC आहे, सैलानी आहे, या जेके ॿिया फलाई इदारा आहिनि जेके कमु कनि था पिया, सिर्फ़ु कराची में था कनि। उन्हनि खां इहो मुतालबो आहे, पापा हाणे गुरबत वधी वई आहे, हाणे ग़रीब वधी विया आहिनि। सिर्फ़ु कराची में ग़रीब न रहिया आहिनि, पूरे पाकिस्तान में ग़रीब मौजूदु आहिनि। तव्हां इंटीरियर साइड बि अचो, नंढा नंढा शहर आहिनि उते अचो, थर हलिया वञो, बलोचिस्तान जे नंढनि नंढनि ॻोठनि में हलिया वञो, उते तव्हां जेको आहे फलाई कमु कयो। हिन महिल ग़रीब माण्हू जेको आहे न सो उहो जीअणो हुन लाइ ॾुखियो आहे। ठीकु आहे, ग़रीब माण्हू जेको आहे मानी नथो खाई सघे। ग़रीब माण्हू वटि हिन वक़्तु जेको आहे सो ॿारनि खे पढ़ाइण जा पैसा, पढ़ाइण त परे ई ॻाल्हि आहे, 2 वक़्तु मानी नथी मिली सघे। उहा हालत थी वई आहे। 210 रुपया पेट्रोल थी वियो आहे, 210 रुपया पेट्रोल जो लीटर अॼु खां नओं रेट आहे। ऐं नई तारीख़ 3 जून 2022 पेट्रोल वञी आसमान ते पहुतो आहे ऐं असां ज़मीन ते वेठा आहियूं। ऐं उमेदु आहे त जे ईअं ई पेट्रोल वधंदो रहे त असां मूंखे इंडिया आसमान ते लही वेंदासीं। पेट्रोल वांगुरु $200 प्लस थी वियो आहे। पेट्रोल जेको आहे 210 रुपया थी वियो आहे। पोइ बि हेॾो शोर, पोइ बि हेॾियूं गाॾियूं, इहे अलाए छा ते थी वञनि, डीज़ल थी वियो आहे। डीज़ल बि महांगो थी वियो आहे। केरु बसि इहो आहे त सिंपली चोरनि मथां मोर अची चुका आहिनि। ऐं हाणे मोर असांखे नचाइनि था पिया। मोरनि खे पाण नचणो खपे, पर मोर असांखे था नचाइनि। चोरनि मथां मोर त आया आहिनि, पर मोर हाणे अवाम खे पंहिंजी आङुरियुनि ते नचाइनि था। ऐं अवाम नचे थी, नचंदी रहंदी। इजाज़त ॾियो।